जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नमल अअमालु बिल ख़वातीम, बेशक अमलन जो दारो मदार इंसान जी कारी जे मथा आहे। जेके अमाल कयो था तव्हांजी पछाड़ी कहिड़े हाल में गुज़री आहे, तव्हांजो ख़ात्मो कहिड़े हाल में थियो आहे, तव्हांजो उखरवी मामलो तव्हांजी पछाड़ी। ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह ताला उनखे बिना हिसाब जे जन्नत में दाख़िल करे। आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह हुजे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ज़ात जो कसम जंहिंखां सिवा को मबूद न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़र्क़ थी वञे। एक बालिश सरींदा आहिनि उर्दू में, सिंधी में साईं मुंहिंजा गिराट सरींदा आहिनि। हिकिड़ी गिराट जेतिरो मुफ़ासिलो वञी रहे, मदीने वारे साईं फरमायो फयस्बिकु अलैहिल किताब, पर उनजे पोइ अचानक आख़िर में उनजी लिखत उनजे मथां सबक़त हासिल कंदी आहे। फयअमलु बिअमलि अहलिन नार फयदखुलुन में वारा कम कंदो रहे सॼी ज़िंदगी। हत्ता मा यकुन बैनहा व बैनहु इल्ला ज़िराअ, हत्ता कि उन्हनि जे ऐं जहन्नम जे विच में हिकु गिराट जेतिरो मुफ़ासिलो वञी बाक़ी रहे, जहन्नम में एतिरो वञी पहुचे। फयस्बिकु अलैहिल किताब, ऐं उन ते उनजी तक़दीर सबक़त वठी वेंदी आहे। फयअमलु अमल अहल, उन रियाद शहर में ख़्वाब में ॾिठई त सरकार जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फिलाणो शहर जो माण्हू अथई, उनखे मदीने शरीफ़ वञी उमरो कराए। आलिम सगोरो हुयो, बुज़ुर्ग हुयो, माण्हुनि खे दीन सेखारींदो। ख़्वाब में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इशारो ॾिनो त फिलाणो माण्हू जेको आहे इनखे वठी वञी मदीने मके पाक में उमरो कराए पंहिंजे ख़र्च ते। मां उमिरे ते कोन ईंदुसि। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो वरी ख़्वाब ॾिठई, साईं करीम वरी आया। टियों दफ़ो नेठि हुनखे मजबूर कई, बाबा असांजे नबी मूंखे अमर फरमायो आहे तोखे उमरे ते वठी हलां, हल तोखे मदीने शरीफ़ वठी हलां, मके पाक वठी हलां, उमरो कराए अचां। नेठि हुनखे यारनि दोस्तनि मजबूर कयो, हिन आलिम सगोरे सां गॾिजी निकितो मके पाक। जीअं हाणे ख़र्च तुंहिंजो आहे, मां बीह बरकातूं नफ़िल जोड़े सजदे में वियो, सजदे में दम परवाह, सजदे में मरी वियो एहराम सां। एहराम मदीने वारे साईं फरमायो जेको एहराम में मरी वञे, दौरान हज एहराम में मरी वञे, क़यामत ताईं जेतिरा माण्हू हज पढ़ंदा उन्हनि सभिनी जे हज जेतिरो अजुर हिनखे क़ब्र में पियो मिलंदो। क़यामत जे ॾियारे उथंदो त इनखे कयो। ऐं हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ कंदो हुयो, नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे, दुआ घुरंदो वजनुबनी व बनिया अन नअबुदल असनाम, हे मुंहिंजा मौला मूंखे ऐं मुंहिंजे पुटनि खे बुत परस्ती खां बचाए ॾियां। मौला अल्लाह जो नबी तो दुआ घुरे, उन्हनि खे त ख़बर आहे असां उहे त शिरक खां पाक आहिनि, अल्लाह जा नबी सालिहनि सां गॾु क़ब्र में सालिहनि सां गॾु उतारे। नबी दुआ पिया घुरनि, ख़ात्मे बिल ख़ैर जी अल्लाह जा नबी दुआ था घुरनि। मुंहिंजा दोस्तो, इंसान जी पछाड़ी जे भली आहे त हुनजो हशर भलो आहे। हमेशह यादि रखो, अल्लाह ताला खां इहा दुआ पंहिंजे लाइ लाज़िम करार ॾेई छॾियो। ज़िंदगी भली कहिड़नि कमनि में गुज़रे, पछाड़ी इन में दुआ। तराज़ू वारी जेका मथां हूंदी आहे न चुंब, उहा हिते तराज़ू अटकी पई आहे, मूंखां लफ़्ज़ ला इलाहा इल्लल्लाह जा नथा निकिरनि, उन में ई मरी वियो। ऐं मुंहिंजा क़िबला आलम हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदा आहिनि त हिकिड़ो शराबी हुयो, सो शराबी मरे पियो। शराबी किताब अल कबायर में मां रुगिया हिकिड़ी दुआ थो घुरी, ॿी का दुआ नथो घुरी। जीअं त सबबु इहो आहे जो असां टे भाइर हुयासीं, मूंखां ॿ वॾा भाइर हुया, आलिम हुया। हिकिड़ो क़ुरान जो कारी हुयो, ॿियो दीन जो आलिम हुयो। सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ंदे दीन सेखारींदे उन्हनि ॿिन्ही जी गुज़री आहे। पोइ छा थियो जो मुंहिंजो वॾो भाउ जेको आलिम हुयो उहो मरे पियो, मौत जो आयो, मौत जो वक़्तु आयो। सॼे ॻोठ वारनि खे भाउ हुयो, कारी हुयो, किरत कंदो हुयो, क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो, मिठो आवाज़ हूंदो हुयुसि, मरे पियो। वरी उन बचनि ॿारनि खे, भेनरुनि भाइरनि खे, घर वारनि खे जमा कयो, सभु जमा थिया। हुनजो या इलाही ख़ैर कजे, हले छा माजरा आहे। उन सभिनी घर वारनि खे गॾु करे चए, हे क़ुरान आहे न, ॾिसो त मुंहिंजे हथ में क़ुरान अचे, हा क़ुरान आहे, ॿुधो मां हिन क़ुरान जो इनकार थो कयां। काफ़र थी मरी हुया। इहो बुरो अमल उन्हनि जो उन्हनि जी नेकियुनि खे खसे वियो। पछाड़ियो, सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ियईं, तबलीग कयनि, अल्लाह ताला उनखे उनजी ज़िंदगी में कुफ्र जे मौत अता कयो। मुंहिंजा दोस्तो, उहो आलिम, उहो बुज़ुर्ग पियो नौजवान चवे त मां इन जे करे दुआ थो घुरां त अल्लाह मूंखे मथां मुंहिंजे भाइरनि जहिड़ो हशर कजांइ, मुंहिंजी पछाड़ी, मुंहिंजो ख़ात्मो ईमान। जेको माण्हू कसरत सां दुरूद पढ़े, लजपाल नबी ते सलात पढ़े, तेसीं उनखे मौत न ईंदो जेसीं उनखे कलमो शरीफ कलमो दुरूद
शइ आहे जेका अंदर में नूर पैदा कंदी आहे। भली चेहरा फिरी वञनि पर दुरूद मरण जे वक़्त में चेहरनि में नूर पैदा कंदो। कसरत सां दुरूद पढ़ो रोज़ानो। केतिरो माण्हू गुनहगार आहे, खाती आहे, दुआ थो घुरे, इन जो सदको अल्लाह ताला अहिड़ो अता फरमाईंदो जो दुनिया में ख़ात्मो ख़ैर ते थींदो, क़ब्र बि नूर वारी त हशर बि इज़त वारी। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांजो ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए। अल्लाह ताला बुरे मौत खां बचाए। अल्लाह असांखे सकरात जी सख़्तियुनि खां बचाए। अल्लाह ताला बुरे मौत जे बजाए ईमान मुंहिंजा मौला बुरियुनि बीमारियुनि वारे मौत खां बचाए जा, मोहताजी वारे मौत खां बचाए जा, इज़्ज़त वारी ज़िंदगी अता फरमा। मुंहिंजा मौला ज़िल्लतुनि खां बचाए जा, दीन दुनिया में इज़्ज़त नसीब फरमाए जा, क़ब्र हशर में इज़्ज़त अता फरमाए जा। मुंहिंजा मौला दुनिया जी ज़िल्लतुनि खां बचाए जा, आख़िरत जी रुसवाइयुनि खां बचाए जा। महबूबनि जो दीदार